जैकबाबाद में वैक्सीनेटरन पारां डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जी मुबैना ज़ातियतनि ख़िलाफ़ ऑफिसनि के ताला हणी अब्दुल ख़ालिक जखरानी, इकबाल भुट्टो, सईद मुहब्बतुल्लाह शाह, अहमद नवाज़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सिविल अस्पताल अंदरि एहतजाज कंदे आहियूं त हीउ एहतजाज असांजो इन जे लाइ आहे बाबा, असांजो जेको EPI जो बजट आहे सॼो खाई करे पोइ चवनि था त असांजो जेको आहे त वापसि हलियो वियो आहे। तव्हांजो कीअं वापसि हलियो वियो आहे? सॼो बजट तव्हां कढे करे तव्हां खाई छॾियो आहे, हाणे जेको चओ था त हलियो वियो आहे। लेफ्ट छो थी उन्हनि जी हिकिड़े नाअहली जे करे हिन जे DO छो अब्दुल गफ़ार जे अचण खां बाद असांजी EPI खे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। असांजे वैक्सीनेटरनि खे जेके तमामु 100 किलोमीटर ताईं ॿाराड़ी ताईं मोटरसाइकिल ते वञी करे 10 बीमारियुनि जे बचाव जा टुका ॻोठनि में हणनि था। DHO ऑफिस में त असांखे को क्लर्क न मिलियो। साईं जन जो पंहिंजो प्राइवेट हिकिड़ो मुंशी जेको हिन जे कंहिं जॻह ते कमु कंदो आहे, उनजे थ्रू असां उनजे हवाले कयासीं पंहिंजा जेके बिल हुया दोस्तनि जा तक़रीबन ज़िले जा। 6 महीना गुज़रण जे बावजूदि असांखे ख़बर इहा पई त असांजी जेका बजट हुई त उन ते कोड लॻी वियो आहे सूबे जे लेवल ते, ऐं असां मालूम कयोसीं पंहिंजे डिस्ट्रिक्ट खां त इहा बजट साईं जन पाण कढाए पंहिंजे मुंशी जे थ्रू DHO साहब कढाए खाई आहिनि। सिंध सरकार ऐं सिहत खाते खे घुर्जे त सिहत खाते जे मुलाज़िमनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हिननि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन फरहान अली खोसो सां गॾु ज़ैन सरकी, सिंध TV न्यूज़, जैकबाबाद।